ही आहे। मां कमाल खान सां बेपनाह मोहब्बत कंदी हुअसि, पर हुन मूंखे सिर्फ़ पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कयो। पहिरियां मूं पंहिंजो पाण खे सरेआम बदनाम करे हालार मथां इल्ज़ाम लॻायो, उहो बि सिर्फ़ कमाल खान जे चवण ते। ऐं हींअर जेको मूं हालार खे ज़हर ॾिनो, उहो बि कमाल खान जे चवण ते। हुन मूंखे चयो तूं मूंसां शादी कंदो, पर हुन मूंखे मारे मूंखां जान छॾाइण में चाही। पर शायद मुंहिंजे नसीब में अञा इलाही ॾुख लिखियल आहे। हाणे तुंहिंजा सभु ॾुख सूर ख़तम थी विया। तमामु जल्द तूं ऐं मां निकाह करे ज़िंदगी जी नए सिर शुरूआत कंदासीं। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेके ज़िंदगी जूं ख़ुशियूं तोखे न मिलियूं उहे सभु मां तोखे ॾींदुसि। सुभाणे ना ॿिए ॾींहुं हाज़िरी आहे। जेकॾहिं इन छोरी खे ॿिए ॾींहुं वाट ते ई पूरो करे छॾियूं न, त सॼो इल्ज़ाम हालात जे मथां ईंदो। ऐं हू बि त असांजो केस में नालो ई कोन्हे। तव्हांजी भेण आहे, इहो ज़रूर सोचजो। हू असांजी भेण न, बदबू आहे, बदबू जेके पूरे इलाइक़े में फैलिजी वई आहे। असां जेकॾहिं सुभाणे कोर्ट में असांखे बि छिकराईंदा पोइ? छिकराईंदी छा, ज़रूर छिकराईंदी। जॾहिं हालार को केस खटे वेंदा न ऐं तलाक थींदी, खैरू उन सां निकाह कंदो। ऐं जॾहिं खैरू जो उन सां निकाह थी वेंदो, पोइ इहो बुखियो अदीअ जो हिस्सो उगाड़ण लाइ कोर्ट में इन छोरी खे ज़रूर वठी वेंदो। अदा इन समूरे गंद थियण खां अॻु में ई अदी खे पूरो करे छॾींदासीं। मां कुझु ॻाल्हायां थी त विझो था निड़ीअ में हथु। तूं ॻाल्हाए छो थी? तोखे मिंथ कंहिं कई आहे? तूं ॻाल्हाए। तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजो वात सिबराए छॾां। तूं छा वात सिबंदी? तुंहिंजो वात त मां सिबंदुसि। ऐं ख़बरदार, मां झलियाई थो, असांजे ॿाहिरियनि मसलनि में तूं न ॻाल्हाईंदी कर। पर हा, जेकॾहिं को घर जो मसलो आहे त पोइ तोखे ॻाल्हाइण जो पूरो हक़ आहे। इहो बि घर जो ई मसलो आहे न, हू बि त तव्हांजी भेण आहे। अदा हिते भाॼाई वारो ई कोन ॾींदी। जॾहिं बि तव्हांखे का सलाह करणी हुजे न, हली ज़मीन ते कंदा कयो। जेकॾहिं घर में वेही सलाह करणी हुजे न, त पहिरियां भाॼाई खे कमरे में बाड़े पोइ असां सां वेही सलाह कंदो कर। अदा लुकमान, हाणे तूं ईअं कर जो हिन निभागी खे कमरे में बंदि करे पोइ अच, पोइ वेही सलाह के। कमरे में बंदि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां पाण ई हली वेंदसि। जीअं ॻाल्हि चोरियूं था ईअं अची मथां बीही थी रहे, कंहिं महिल खट ते अची वेही थी रहे, ॻाल्हाइण ई नथी ॾे। तो भाई करे थी, वरी रोज़ असांजे लाइ इहो साॻियो मसलो पैदा कई वेठी आहे। आख़िर छा सोचो अथई? रबन, मां तोसां हिन लाइ मिलण आई आहियां जो हाणे अदा ग़ुलाम बदिलजी वियो आहे। हुन मूंखे पाण चयो आहे त मां तुंहिंजी शादी रबन सां कराईंदसि, ऐं तोसां मिलण लाइ बि मूंखे कोन रोकियईं। मीरा, जेकॾहिं तूं चवीं थी त मां एतबार कयां थो, पर मूंखे तुंहिंजे भाउ मथां भरोसो कोन्हे। रबन, तोखे मुंहिंजी ज़बान मथां भरोसो करणो पवंदो। हाज़ुर साईं, क़ाइम भरोसो। ॿियो हुकुम न रबन, बस मुंहिंजी तोसां ई अर्ज़ु आहे त हाणे अदा तव्हांखे जिते बि मिले